नौशेरो फेरोज़मा ख़बर शामिल क्यों था। ज़ुल्फ़िकार अली तगर जी रिपोर्ट मुताबिक़ GWC दिल्ली सदर राणा शेर मोहम्मद जनरल सेक्रेटरी वकील निसार अहमद मल्लाह चूंडिया विया। जर्नलिस्ट राइटर्स सिविल सोसाइटी फॉर थर्ड बेस्ट एंड जस्टिस नौशेरो फिरोज़ जी गॾिजाणी सिंध TV न्यूज़ जे ऑफिस में थी, जंहिंमें इतफ़ाक़ राय सां दिल्ली उहिदेदार चूंडिया विया, जंहिंमें सदर राणा शेर मोहम्मद, सीनियर नायब सदर उस्ताद अरबाब मल्लाह, नायब सदर सनाउल्लाह छन्नण, नायब सदर फीमेल मैडम शहनाज रांझाणी, जनरल सेक्रेटरी वकील निसार अहमद मल्लाह, जॉइंट सेक्रेटरी मुजीब भरेजो, खजांची फरहान अली मेमण, ऑफिस सेक्रेटरी तेबर खान राजपूत ऐं प्रेस सेक्रेटरी लाइ नोमान चन्ना खे चूंडियो वियो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त सिंध अंदरि ज़ुल्म वधी रहियो आहे। जिथे बि ज़ुल्म थींदो असां ज़ालिमनि ख़िलाफ़ ऐं मज़लूमनि जे पासे बीह खेनि इंसाफ़ ॾियारण लाइ जाखोड़ कंदासीं। GWC जो 2 सालनि जो कयल कमु साराह जोॻियो आहे। ख़ासि तौर ते शहीद नीगरी फातिमा फुरड़ो जे वारसनि सां गॾु बि वारसी करण ऐं वारसनि सां गॾिजी ज़ालिमनि खे क़ानून जे कटड़े में बीहारण ते समूरी सिंध ख़ुशि आहे।